हरे राम। अच्छा, हिकिड़ो ही अहिड़ो मंदिर तो शायद पूरे भारत में चइजे कि विश्व में जाते हिक हिक भक्त के अंदर ताणी अची भगवान के स्पर्श करण जो मौको मिलंदो आहे। सिर रुखाईंदा अथव भाई जेके पंडित जी पुजारी जी हूंदा आहिनि न, वञी करे असां पंडरपुर भगवान जे पंडरीनाथ जे चरणनि में पंहिंजो सिर रखी सघूं था। बाक़ी कोई मंदिर में अलाउड न कंदा अथव। चओ हरे राम। नामदेव महाराज सां भगवान अहिड़ो प्रेम कयो। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। भक्तन सां एॾो प्रेम कंदा आहिनि। भगवान जे न मस्तक ते, भगवान पंडरीनाथ जे विठल भगवान जे मस्तक ते हिकिड़ो चंदन जो टीको लगाईंदा अथव। अगरि तव्हां विग्रह में दर्शन कयो हुजे त उन टीके जे विच में हिकिड़ो नंढो सो कारो बिंदी जेतिरो टीको लगाईंदा अथव। कंहिं पुछियो कि इहो छा आहे? भई हिकिड़ो टीको वॾो लगाइनि था, उनजे विच में हिकिड़ो नंढो सो बिंदीअ वांगुरु टीको लगाईंदा आहिनि। इहो छाजे लाइ? त भगवान ॾिसो, भगवान जो स्वभाव ॾिसो। भगवान चवनि था कि हे वीचारा प्यारा प्यारा भक्त अचनि था लखनि जी तादाद में, अची करे बीह करे कलाक 2 कलाक 3 कलाक 6 कलाक बीह करे मुंहिंजो दर्शन था करे वञनि। एॾो मां हिननि खे परिश्रम थो करायां, एॾी महिनत थी करणी पए मुंहिंजे दर्शन जे लाइ। भगवान चवनि था इहो मूंखे सहन नथो थिए। पोइ भगवान छा चवंदा आहिनि? भगवान चवंदा आहिनि कि राति जो रोज़ मंदिर जी बुहारी पाईंदा कयो, जाते मुंहिंजा भक्त बीठा आहिनि उतां जी चरण रज खणी करे भक्तनि जी, ऐं चङी तरह उनखे साफ़ करे सफ़ा करे थोड़ो सो पवित्र जल मिलाए करे पोइ उहो टीको ठाहे करे मुंहिंजे मस्तक ते लॻाईंदा। कंहिंजे चरणनि जी धूल? हाँ, भक्तनि जी। असां छा कंदा आहियूं भाई? भगवान जी चरणनि जी धूल खणी करे लॻाईंदा आहियूं न मथे ते, या संतनि जी खणी करे लॻाईंदा आहियूं, गुरू दर जी खणी करे लॻाईंदा आहियूं। हिते भगवान छा कंदा आहिनि? पंहिंजे भक्तनि जे चरणनि जी जेकी रज आहे उहो इकट्ठी कराए भगवान चवनि था मुंहिंजे मस्तक ते लॻाईंदा। चओ राम। अॼु बि ईअं कंदा अथव भाई मंदिर में। श्री कृष्ण गोविंद।